दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं अॼोकी अख़बारूं छाती लिखण प्रोग्राम में हाज़िर आहियां ऐं असां गॾु जेको आहे सो महिमान जेको आहे नौजवान लेखक सहाफ़ी जावेद भुट साहब आहे। जावेद भुट साहब असां तव्हांखे भलीकार चऊं था रोज़ानी जीजल ते त रोज़ानी जीजल जेका लीड ख़बर आहे अॼु सो ॾाढी अहम ख़बर आहे त सिंध में गैर क़ानूनी इमारतूं रेगुलराइज़ करण लाइ कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो ऑर्डिनेंस जो मसइलो गवर्नर हवाले पीपी कराची समेत सॼे सूबे जे अवाम सां गॾु बीठी ऐं अक्सर असां ठहराव पास कयो करारदाद सिंध हुकूमत वटि आई जंहिंजे रोशनीअ में कानून साज़ीअ जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर ऑर्डिनेंस गवर्नर खे मोकिलियो उमेद त मंज़ूर थींदो। मुर्तज़ा वहाब आहे कल्ह हिकिड़ी आहे धुआंधार प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे सिंध हुकूमत जे वज़ीरनि मुर्तज़ा वहाब ना जेके बिल्डर हुआ उन तंज़ीम आबाद उन्हनि PSP ऐं MQM वारनि त जेके बि जेके प्लाट हुया फलाई प्लाट हूंदा आहिनि ऐं ख़ासि करे पार्कनि जा आहिनि उन्हनि खे किथे जेके नस्ला टावर जेको ठहियो इन्हनि जा जेके टावर्स थिया आहिनि रिहाइशी इमारत थियूं आहिनि उनखे जेको सुप्रीम कोर्ट में ऑर्डर तव्हां पट कयो पर सिंध हुकूमत अञा ताईं न लॻी पई आहे त इन्हनि खे बचायूं कानूनी तहफ़ुज़ जो। हाणे जेकर तव्हां इन्हनि खे कानूनी तहफ़ुज़ ॾियो था त सुभाणे दिफ़ाईदारनि जूं बि शयूं आहिनि सॼो जेको ऑफिसल शारा फैसल सॼो हुन सां भरियो पियो आहे छा सुभाणे उन्हनि खे बि इहो तहफ़ुज़ हासिलु थी वेंदो छा करणु पिया वञनि माना सभु शइ गैर क़ानूनी खे क़ानूनी कंदा वञनि बसि। महिरबानी ज़ाहिद साहब हाणे असल में मामिलो इतां थियो आहे जेको शुरू थियो आहे जेको नस्ला टावर्स जो छो त सुप्रीम कोर्ट काफ़ी अरसे खां नस्ला टावर खे किराइण जो हुकुम ॾींदी पई अचे पर सिंध हुकूमत उनखे मतिलबु अवॉइड कंदी पई अचे। हाणे मतिलबु हफ़्तो पहिरीं सुप्रीम कोर्ट कमिश्नर कराची खे घुराए उनखे सख़्तु छंड पटी त बाबा मूंखे जेको आहे सो असांखे रिज़ल्ट खपे ऐं नस्ला टावर तूं हिते भले इस्लामाबाद में वेठो हुजे पर 2 कलाकनि में नस्ला टावर जो कमु शुरू कराए असांखे तस्वीरूं मोकिल त नस्ला टावर खे किराइण जो कमु हले पियो। हाणे उन में काफ़ी सारा इशूज़ आहिनि छो त नस्ला टावर हिकिड़ो तारीख़ी टावर आहे ऐं मेन मर्कज़ आहे शारा फैसल ते त हुनखे किराइण जे में बि थोरो अरसो लॻे थो ऐं जेके उते रिहाइश पज़ीर आहिनि हुननि जे मुस्तक़बिल जो को बि फ़ैसिलो न आहे छो छा आया हुननि खे कुझु मुआवज़ो मिले थो या उन्हनि खे को अहिड़ी का जिथे ज़मीन आहे त उन्हनि खे उते आबाद कयो वञे थो त इहे काफ़ी सारा इशूज़ आहिनि। हाणे सुप्रीम कोर्ट जा ठीकु आहे हर पाकिस्तानी शहरी जो बीइंग रेस्पॉन्सिबल सिटीज़न ऑफ पाकिस्तानी वी हैव टू ओबे बट असल ॻाल्हि आहे त छा उन्हनि जो को मुतबादिल आहे सुप्रीम कोर्ट जा अहिड़ा फ़ैसिला अचनि था त सुप्रीम कोर्ट खे इहो बि ॾिसणु घुरिजे त उन्हनि जो को मुतबादिल जोड़ियो वञे। ठीकु आहे ही दिफ़ाईदारनि जो बि जेको सो हले पियो थो अॼुकल्ह तज़किरो त बाबा दिफ़ाईदार जिथे किथे मतिलबु हर शहर में पंहिंजूं वॾी कंडेदार तारूं विछाए दीवारूं लॻाए उते कमर्शलाइज़ेशन बधी हले त दिफ़ाईदारनि जो त कमु आहे त हू त असांजे अलॻि स्टेट ठाहे वठनि अलॻि स्टेट हू त असल जेका ॻाल्हि कंदा आहियूं त स्टेट विदिन स्टेट हिते त माज़रत सां त दिफ़ाईदार असांजी स्टेट विदिन स्टेट ठाही वेठा आहिनि। तव्हां ॾिसो हैदराबाद में ॾिसो त जेको सो हिन खां कासमाबाद खां वठी नसीम नगर खां वठी सॼो कुझु सदर वारो इलाइक़ो सॼो ई उते असांजा दिफ़ाईदार वेठा आहिनि उते छा बि थो थिए माना उते कमर्शलाइज़ेशन बि थी हले हालांकि तव्हां त यू आर द सर्वेंट ऑफ द पीपल तव्हां माण्हू तव्हांखे डेमोक्रेसी जो छा आहे मतिलबु त फॉर द पीपल ऑफ द पीपल माण्हुनि जे लाइ पर दिफ़ा करणु आहे तव्हांजो कमु कमर्शलाइज़ेशन न आहे त तव्हां हिते प्लाट वेही ठाहियो सिनेमा हॉल्स वेही ठाहियो हुते शादी हॉल वेही ठाहियो तव्हां हुतां हुन जेको सो पघार मिले थी हेॾां तव्हां कमर्शलाइज़ेशन था कयो त सुप्रीम कोर्ट मां चवां थो त सुप्रीम कोर्ट जो ही जेको सो जस्ट मतिलबु रिमार्क्स ताईं दैट्स गुड बट डिसीजन खपे त डिसीजन तव्हांजो ॾियो त बाबा ही जल्दी ख़ाली करायो जेको बि कुझु गैर क़ानूनी आहे उनखे ख़तमु करायो। अचो न रोज़ानी पंहिंजी अख़बार तरफ़ त रोज़ानी पंहिंजी अख़बार जूं अहम ॾाढियूं ख़बरूं आहिनि ऐं कोशिशि कंदासीं पाण ॿिन्ही अहम ख़बरुनि ते ॻाल्हि ॿोल कयूं। पहिरीं जेका सुपर लीड आहे वरी सुप्रीम कोर्ट जी आहे त मुल्क अंदरि 2232 ॼणा लापता अधु ज़िंदगी गैर जमहूरी हुकूमतनि में गुज़री वई उन्हनि जा ई कम आहिनि चीफ जस्टिस चए ऐं रियासत तरफ़ां कंहिंखे अॻुवाट करणु संगीन ॾोह आहे ज़िम्मेवारी वज़ीर आज़म ऐं काबीना ते अचे थी छो न उन्हनि खां मुआवज़ो वठिजे हुकूमत खां जवाबु तलब इस्लामाबाद हाई कोर्ट में
लापता सहाफ़ी जे केस जी ॿुधणी वफ़ाक़ी वज़ीर शीरीन मज़ारी पेश मुल्क में जबरी गुमशुदगी जो रुझान आहे उहो इंसान के ख़िलाफ़ ॾोहो आहे हिकिड़ा ज़बरदस्त रिमार्क्स ॾिना चीफ जस्टिस असांजे सुप्रीम कोर्ट जे हाई कोर्ट जे जेको जस्टिस आहे अतर बिनल्ला जदोजहद में तमामु जदोजहद में अमृत के ख़िलाफ़। ॿी ख़बर आहे रोज़ाना पंहिंजी अख़बार जी त सिंध बार जो सेक्रेटरी इरफान महर कराची में टारगेट बणाए क़त्ल अदालती कार्रवाई जो बाइकाट अॼु हड़ताल सॼो गुलस्तानी जोहर जे ब्लॉक 13 में मोटरसाइकिल सवार 2 हथियारबंदनि पुट खे स्कूल छॾे मोटंदड़ इरफान महर खे टारगेट बणाए क़त्ल करे छॾियो। पुलिस इरफान महर खे पहिरीं निजी अस्पताल ऐं बैदि में जिना अस्पताल मुंतक़िल कयो। इतलाह ते वकील अदालती कार्रवाई जो बाइकाट करे अस्पताल पहुता। किथां ॾिसो हीउ जेको तव्हां हीउ वाक़ियो थियो कल्ह ॾाढो ख़तरनाक क़िस्म जो वाक़ियो हुयो जेको वकील खे टारगेट बणाए क़त्ल कनि ऐं गाॾीअ खे रोके CCTV फुटेज आहिनि त कयो अथनि ऐं माइटनि जा चवनि था त असांजी कंहिंसां बि माना हिन सिलसिले में ज़ाती दुश्मनी न आहे त माना हीउ निज प्रोफेशनल मर्डर आहे या सिंधी माण्हू जो अॼुकल्ह थी वियो आहे जेको सिंधी ॾिसो न गोली हणी थियो कराची में हीउ दीना दास जी एॾी वॾी दहशतगर्दी थी आहे अञा ताईं सिंध सरकार हिननि क़त्लनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे ऐं मथां हीउ जेको तव्हां ॾिसो था 2232 माण्हू गुम आहिनि हीअ रियासत अंदरि छा पियो थिए हिते साण। जी ज़ाहिर साहब 2232 त ही सिर्फ़ु हुकूमती अंग अखर आहिनि न हुकूमती अंग अखर आहिनि ही गुमशुदा जेके गुम थियल माण्हू आहिनि या जेके जबरी तौर गुम थियल आहिनि उहा जेकॾहिं उहो तइदाद ॾिसंदासीं त हू जेको गैर सरकारी अंग अखरनि मुताबिक़ आहे जेका हक़ीक़त बि आहे त उन खां काफ़ी माण्हू गुम आहिनि त ही काफ़ी अरसे खां हिकिड़ो इशू हले पियो थो पर हुकूमत ऐं माज़रत सां असांजूं कोर्टूं बि सिर्फ़ु रिमार्क्स जे हद ताईं उन ते अमल कनि थियूं बाक़ी उन ते को फ़ैसिलो या उनखे बाज़ियाब कराइणु असल ॻाल्हि आहे उनखे रिलीफ ॾियारणु जेके उन्हनि जा वारिस उन्हनि जा ॿार ज़ाहिद साहब हिकिड़ी वॾी असां छा फ़लस्तीन में था रहूं या कंहिं असां बोस्निया या हरगोज़ोनिया में पिया रहूं जो असां आज़ाद मुल्क तौरु आज़ाद मुल्क आहे असांजो पर हिते असांजे माण्हुनि खे गुम कयो थो वञे उन्हनि जे ॿारनि जे साम्हूं त हुननि ॿारनि ते कहिड़ो असरु पवंदो हूंदो हुननि जे हू छा हू सुठो शहरी बणिजी सघंदा अदालतुनि में सबूतनि खे पेश कयो त हुननि जे दिलि ते हींअर जेको हुननि जो नंढो दिमाग़ आहे उन्हनि ते तव्हां कहिड़ा असर था विझो हू मुस्तक़बिल में हू के डॉक्टर या इंजीनियर या सुठा सियासतदान न थी सघंदा पर हुननि जे ख़िलाफ़ हिकिड़ी ज़हर जेको सो भरिजी वेंदो त असांजे मुल्क में जंहिं मुल्क में असां आज़ादु रहूं था त असांजे वालदेन सां अहिड़ो बदतरीन सलूक कयो थो वञे हू सम्झंदा त असांखे आज़ादु मुल्क में था रहूं त इंतिहाई माना ही तशवीशनाक सूरत हाल आहे त सिर्फ़ु मां चवां त सिर्फ़ु रिमार्क्स जे हद ताईं फ़ैसिले जे हद ताईं न पर उन्हनि खे रिलीफ ॾियारे उन्हनि खे फौरी तौरु बाज़ियाब कराए वञे कातिल जेके हिननि जा वकील जा इहे गिरफ़्तार ॾिसो जीअं मतिलबु ATS जो वाक़ियो थियो पिशावर में आर्मी पब्लिक स्कूल में त उते बि ॾिसो त ॿारनि जे साम्हूं हुननि खे क़त्ल कयो वियो त ही इरफान महर साहब पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾे जॾहिं वापसि मोटे थो ऐं हुननि जे जॾहिं ॿारनि खे स्कूल में आहिनि उन्हनि खे ख़बर पवे थी त हुननि जो वालिद क़त्ल थी चुको आहे शहीद थी चुको आहे त हुननि ते कहिड़ी ज़िंदगी गुज़रंदी हूंदी त ही इंतिहाई मां चवां थो त मज़म्मत छो असां हमेशह मज़म्मत कंदा आहियूं मज़म्मत करे उनखे लह मिटी करे छॾींदा आहियूं सही ॻाल्हि छो मज़म्मत ही हिकिड़ो मां चवां त ही जेको सो रियासत जी नाअहली आहे ऐं ही सरासर दहशतगर्दी आहे सिंधी माण्हुनि खे ही ॼाणी वाणी दीवार सां लॻाए पियो वञे सिंधी माण्हुनि खे जेको सो हिते मतिलबु तंग कई पई वञे ज़मीन तव्हांखे ही कराची तव्हांजो न आहे हैदराबाद तव्हांजो न आहे हाणे त आहिस्ते आहिस्ते मीरपुर ख़ासि सखर ताईं ॿुधंदा था पिया अचनि अच्छा रोज़ानी सोबत तरफ़ त रोज़ानी सोबत में टे कॉलम ख़बर आहे ॾाढी अफ़सोसनाक ख़बर आहे त पटीदर में उरड़ीअ जा कलूर 2 मासूम ॿाहिरि फोत घर में कोहराम केतिरा ई ॿारड़ा मर्ज़ में वरितल उरड़ी ऐं रुबेला जे मर्ज़नि खां बचाव लाइ पूरे मुल्क में टुका लॻाइण जे मुहिम बावजूदि पटीदर में उरड़ी ख़तमु न थी करी बख़्शर में साईं बख़्शर जा 2 मासूम पुट 4 साल अबू बकर ऐं 3 साल उमिरि उरड़ीअ वॻे फोत थी आहे अमड़ ऐं पीउ खे बेहोशिया दौरा असां जेका ॻाल्हि कई पई हिकिड़ी दहशतगर्दीअ जी टारगेट खे हीअ त चयूं त टारगेट किलिंग हीअ त दहशतगर्दी आहे न तव्हां माण्हुनि खे फैसिलिटी नथा सहूलियतूं नथा ॾियो माण्हू जा तरक़ी बननि था माना चाहे इहो टारगेट आहे न तव्हां टारगेट कंदो आहे फैसिलिटीज़ का बि न आहे ॼण जीअं माण्हू जेको मरीज़ आहे पहुची वञे अस्पताल में कुझु कोन्हे को
त ही जेके 15 नवंबर खां 25 नवंबर ताईं उनजी मुहिम हले पई, करोड़े रुपया उन ते ख़र्च कयो पियो वञे, करोड़े रुपयनि जा उन ते मतिलबु इन्वेस्टमेंट करे उनखे ॿाहिरि टीमूं निकिरनि पियूं, पर उन बावजूदि पटीदनि में जेके ही केसिस ज़ाहिर थिया आहिनि, असां सम्झूं था त ही सिहत खाते जी नाअहली आहे ऐं सिहत खाते खे फौरी तौर तदारुक करे उन्हनि ॿारनि जो इलाजु कराए वञे सरकारी ख़र्च ते ऐं उते टीमूं मोकिले करे जंहिंजी नाअहली आहे उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे, तॾहिं ही ख़तमु थी सघे थो। अदरवाइज़ त ही त मतिलबु ही त रोज़ ही जा वाक़िया आहिनि अहिड़ा जेके सिंध में कलूर थियनि बि था। ही जेके महिरबानी जावेद साहब, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। खोड़ सार में ॻाल्हि थी, इशूज़ ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उनखां वधीक जेको वॾो इशू जेको असांजे साम्हूं आयो, जेको हाई कोर्ट इस्लामाबाद जेको फ़ैसिलो ॾिनो आहे, 2232 माण्हू गुम लॻा पिया आहिनि ऐं उन ते जेको आहे सो रिमार्क्स ॾिना आहिनि। असां चऊं था त हिन ते फ़ैसिलो अचणु घुरिजे, हाई कोर्ट फ़ैसिलो जारी करे त उहे माण्हू फौरी तौर ज़ाहिर कया वञनि। उन सां गॾु जेको कराची में वकील इरफान महर खे क़तलु कयो वियो, उन इरफान महर जे टारगेट के लिए खोड़ सारा सुवाल उथारिया आहिनि, छाकाणि उन माइटनि जो चवणु आहे त हुनजी कंहिं सां बि ज़ाती दुश्मनी न आहे, ज़ाती दुश्मनी न आहे त आख़िरकार इरफान महर खे छो क़तलु कयो वियो। फौरी तौर सिंध हुकूमत खे उनजे कातिल गिरफ़्तार करणु खपनि ऐं इहे सबब ॻोल्हणु खपनि त आख़िरकार इहे वाक़िया छो थी रहिया आहिनि। पंहिंजी मेज़बान ज़ाहिद राजपर खे इजाज़त, सुभाणे ताईं अलाए वाहे।